अस्सलाम वालेकुम। किस्सा को मैं हमारी खिदमत में हाजिर हैं। अनी दुआ सामा जितने बजे खुश जो शादियाँ आबाद जो करीम रब के दामे दर में कर में सुखन सिर्फ पर मुताज रखे आमीन सुम्मा आमीन। शुरुआत में माजत कर सुमावासा त गुज़िरियल हफ़्ते बावजूद अवांजी ख़िदमत में हाज़िर थी कोन सघियुसि मां। हिकिड़ो फैमिली फंक्शन हुयो, प्रोग्राम हुयो, जंहिंजे करे असांखे ॿाहिरि निकिरणो हुयो। हाणे इहो परेशानी थिए पई त ख़मीस ॾींहुं हुनखे अपलोड कीअं कंदासीं, त इन खां बहितर त असां अनाउंसमेंट तव्हांजी ख़िदमत में पेश कयूं त जीअं तव्हां इंतज़ार जी ज़हमत खां बची सघो, छाकाणि त सफ़र में ख़बर नथी पए त अपलोड थींदो न थींदो, सिग्नल्स मिलंदा न मिलंदा। त इन खां बहितर त असां अवांजी ख़िदमत में इहो अर्ज़ु करे छॾियूं त जीअं तव्हांखे इंतज़ार जी ज़हमत न थिए। असांजे पारां मज़द क़बूल कजो, तव्हांखे ॾुखियाई थी हूंदी, उन जे लाइ हथ वधी माफ़ी। कोशिशि इहा हूंदी आहे त माण्हू पंहिंजी डेट ते पंहिंजे पूरे टाइम ते अवांजी ख़िदमत में हाज़िर थिए। ज़िंदगी में अलाए केतिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके इंसान जे चौपासे घुमंदियूं आहिनि। मिसाल तौरु असीं केतिरा नरम आहियूं, का ख़बर कान्हे का। असीं केतिरा सख़्तु आहियूं, का ख़बर कान्हे का। नरमी दिलि जी केतिरी आहे, दिलि जे हुज़ूर में केतिरो आब आहे, इन जी ख़बर कान थी पए। ऐं दिलि जे हुज़ूर में केतिरी सख़्ती आहे, इन जी ख़बर बि कान थी पवे। कुझु ॾींहंनि खां हिकिड़ी न्यूज़ हले पई थी, उन नियाणीअ खे जेको क़तलु कयो वियो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त मां पॉलिटिक्स ते, करंट इशूज़ ते ऐं मज़हब ते कोन ॻाल्हाईंदो आहियां। पर हिकिड़ी शइ जेका आहे सा रूह खे झुंझाड़े थी। माना उन नियाणीअ खे मतिलबु जंहिं नौजवान क़तलु कयो, उन जेको बयानु आहे उहो ॾाढो हैरत अंगेज़ आहे। हैरत अंगेज़ हिन हवाले सां त उहो ॿुधाए थो त हू हुन बलोचिस्तान विया हुया, उन खां पोइ पैसा ख़तमु थी विया त हुननि सेलफोन विकिणिया, वापसि आया ऐं हुनखे चई त तूं पंहिंजे घर मोटी वञु। त हुन चयो त तव्हां मूंखे पंहिंजे हथनि सां मारे छॾियो, मां पंहिंजे घर मोटी कोन वेंदुसि। ऐं हुन जंहिं मोहबत जो दावो कयो हुयो, उनखे पंहिंजे हथनि सां मारे छॾियो। हाणे हिते फेसबुक ते जेके टिकर्स हलनि पिया था, जेके शयूं आहिनि, उन्हनि में किसो इहो आहे त एस एच ओ जॾहिं बयानु वठे पियो उन नौजवान खां, त हुन हुन खां पुछियो त तो हुनखे मारियो पए त तोखे, त हुन छा पियो चयो? त चई हुन कुझु बि कोन पियो चयो। हुन मूंखे ॾिठो पए ऐं हुनजी अखियुनि में ॻोढ़ा वेही रहिया हुया। हीअ मां कोन पियो चाहियां ख़ातिर ज़रात। हीअ स्टेटमेंट आहे उन कातिल जी, जंहिं उन नियाणी खे क़तलु कयो, जेको हुन सां मोहबत जो दावेदार हुयो। छा हूंदी आहे मोहबत? कहिड़ो दावो आहे इहो? असीं बेवकूफ़ कंहिंखे ठाहींदा आहियूं? असीं साम्हूं वारे खे बेवकूफ़ ठाहींदा आहियूं? असीं दरअसल पंहिंजे पाण खे बेवकूफ़ ठाहींदा आहियूं। हीअ जेके अहिड़ियूं ज़िंदगी में शयूं थियनि थियूं, ऐं ख़ासि तौर ते अहिड़ा जेका हादसा थियनि था, जेका क्रुअलिटी जेका आहे, जेको 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 ज़ालिमानो अंदाज़ आहे असांजी ज़िंदगीअ जो, कॾहिं असां सोचियो आहे त असां इन पासे कीअं हलिया विया आहियूं? कॾहिं असां सोचियो आहे त हाणे असां हादसनि खे ॾिसूं त असां ते उहो असरु कोन थो थिए? असां सोचियो आहे त असांजी जेका टॉलरेंस लेवल, बर्दाश्ती क़ुवत त पंहिंजी जॻह ते अलॻि हली वई, पर जेको इन क़िस्म जूं शयूं आहिनि, हादसाती शयूं आहिनि, उन ते बि असां कीअं बीठा आहियूं? माफ़ु कजो, अॼु थोरो अजीब मौज़ू आहे, पर मां तव्हां सां हिन ते ॻाल्हाइणु चाहियां थो। यादि आहे उहो मंज़रु जॾहिं रेल जी बोगीअ में बाहि लॻल हुई ऐं हुते हिकिड़ो माण्हू दरी में सड़े पियो ऐं ॿिया माण्हू हुनजी मूवी पिया ठाहिनि? हादसा थियनि था त असां मथां बीही रहूं था पिक्चर्स कढण लाइ। हादसा थियनि था त असीं उन सां गॾु सेल्फी कढण लाइ बीही रहूं था। उन मरीज़ में अञा साहु आहे। माफ़ी सां अॼु थोरो शायदि मां तव्हां सां कुझु वधीक सख़्तु ॻाल्हाए वञा। साहु आहे, पर साह जो फ़िक्रु न आहे, पंहिंजी सेल्फी ऐं शॉट जो फ़िक्रु आहे। ख़तरनाक केॾा पिया वञूं असां? कहिड़े पासे असांजो सफ़रु तइ पियो थिए? कहिड़ी शइ आहे जेका अॻे कंहिं ज़माने में चवंदा आहिनि त, चवंदा हुया त कंहिं ॻोठ में जेकॾहिं वफ़ात थी वेंदी त महीनो महीनो माण्हू परेशान हूंदा हुया। अजीब हिकिड़ो राकास घुमी वेंदो हुयो, हरास थी वेंदो, हिरासजी वेंदा हुआ माण्हू, त अलाए छा पियो थो थिए। हाणे इहो एॾो ईज़ी छो आहे? किथे मूं नफ़्सियाती हवाले सां पढ़ियो त तव्हां ॾिसो था न त मिसाल तौरु, हालांकि इन मौज़ूअ सां रिलेटेड आहे या कान्हे, पर तव्हां ॾींहं में न 20 दफ़ा पंहिंजो सेल्फी कढो था। उन मां हिकिड़ो फ़ोटो बाक़ी बचायो था, 19 दफ़ा तव्हां पंहिंजे पाण खे डिलीट कयो था, माना पंहिंजे पाण खे पाण रिजेक्ट कयो था। उहो चवंदा आहिनि न त रिश्तो रिजेक्ट थी वियो, कंहिं रिजेक्ट कयो, कंहिं असांखे पसंदि न कयो, त अंदरि में हिकिड़ो ॾुख जी हिकिड़ी लहर टोड़ी वेंदी आहे। हाणे उहा लहर बि कान्हे का। उहा लहर इन करे कान्हे जो हाणे अहसास ई कोन्हे, हाणे ख़तमु आहे ॻाल्हि। त मतिलबु ठीकु आहे न, छा थी पियो जेकॾहिं पाण खे हिते 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 ख़तमु। अजीब आहे अॼु अंदरि जी सूरत हाल। कुझु ॾींहंनि खां वठी हिकु उहा पिक्चर साम्हूं फिरे पई थी, को मौज़ू हिन पासे खां अॻियां अचे न पियो त असीं ज़िंदगीअ जे सिरिश्ते में कहिड़े पासे वञी रहिया आहियूं। ख़ुदि तरबियत आहे, नचुरेंस आहे। मां जेको बार बार आवाज़ जी ख़िदमत में अर्ज़ु कंदो आहियां न, त कंहिं बि दुनिया जी मख़लूक खे तरबियत कान मिलंदी आहे मां सवाइ इंसान जे। अशरफुल मख़लूक़ात में इन करे आहे जो हुनजी तरबियत थींदी आहे, उहो फ़ैसिले करण जी क़ुवत रखंदो आहे। ॾिसो, मां वरी इन ॻाल्हि खे दोहिरायां थो, को बि शइ पंहिंजे बचे खे कोन सेखारींदा त तोखे कहिड़ी अकेडमी जॉइन करणी आहे। का बि मच्छी किथे लर्निंग कोन कंदी आहे त पंहिंजे ॿार खे स्विमिंग कीअं सेखारींदी।
तव्हां कंहिं बि प्राइवेट इदारे में का बि मच्छी दाख़िल थींदे कोन ॾिठी हूंदी त पंहिंजे नंढी मच्छी खे वठी आई हुजे या पंहिंजे बछड़े खे वठी आई हुजे त हुनखे सेखारियो अथई स्विम कीअं कंदो। को बि पखी कॾहिं कंहिं यूनिवर्सिटी में दाख़िल कोन थियो आहे त हुनजो ॿारु उन यूनिवर्सिटी में मास्टर्स कंदो, ग्रेजुएशन खां पोइ हू बैचलर्स खां पोइ हिकिड़ी कमाई कंदो। सिर्फ़ु इंसानु आहे जेको अशरफुल मख़लूक़ात इन करे आहे जो हुनजी तरबियत कई वेंदी आहे त हू फ़ैसिले करण जी क़ुवत रखे थो। पोइ जॾहिं हू फ़ैसिले करण जी क़ुवत रखे थो ऐं जॾहिं हुनजी तरबियत थिए थी त छा असांजी तरबियत इहा थिए थी? छा असांखे सोच ज़री बि कान्हे का? छा असांखे ख़्यालु हाणे के ॿिए पासे हलंदो थो वञे? ॾिसो न, मैन हैसल क़ौम ॻाल्हायूं था, थींदी बारिश वसंदो मींहुं किरायो वधी वेंदो। राति जो 11:30-12 बजे कंहिं एमरजेंसी में घरां निकिर किरायो वधी वेंदो। कंहिंजी मजबूरीअ खे साम्हूं ॾिसंदासीं, शयुनि खे बीणो करे छॾींदासीं। जॾहिं कोविड एक्सेसिव थी वियो हुयो ख़वातीन हज़रात त यादि अचे थो ऐं मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुयो, इहो साॻियो मास्क जेको 10 रुपए जो आहे हिकिड़े माण्हू 100 रुपए में वरितो पए, 10 क़ीमत ते। छो? बसि ई ॻाल्हियूं आहिनि। अलाए छो अंदरि भरिजी आयो, अलाए छो अंदरि में हिकिड़ी अजीब कैफ़ियत थी वई त छा असां इंसान जी जेको दर्जो आहे, इंसानियत जी जेका फीलिंग आहे उन में असां कंहिं पासे पिया वञूं। अमा साईं फरमाईंदी हुई त इंसान जे चढ़ण जो हिकिड़ो दर्जो हूंदो आहे, किरण जो को बि दर्जो न हूंदो आहे। छा उहे सभु ॻाल्हियूं सच थियनि पियूं? मौज कयो न, मुंहिंजो पॉलिटिक्स सां को तालुक़ु कोन्हे, मुंहिंजो मज़हब सां इन पासे मां इन मौज़ू ते ॻाल्हाए ई कोन। मां इन क़िस्म जी शयूं जेके से कोन खणंदो आहियां। जॾहिं मूं बार बार इहा पोस्ट ॾिठी पए, बार बार हुनजो मासूम चहिरो साम्हूं आयो पए, बार बार उन्हनि ॿारनि जो ख़्यालु साम्हूं अचे थो जिन ते इहो सॼो कहर टुटे थो, त असांजी दिलि कहिड़े पासे वई आहे? छा असांजा सीना ख़ाली थी विया आहिनि? छा असांजे सीने में खाॿे पासे का बि शइ धड़के कोन थी? छा असां बायोमैकेनिकल थी विया आहियूं? दुनिया जी हिकिड़ी फुटेज आई अथव नई ताज़ी, हिकिड़ी ख़ूबसूरत मॉडल रोबोट कढी आहे हुननि। माना उहो रोबोट हर क़िस्म जी गुफ़्तगू करे सघे थो। जेकर तव्हां व्हाट्सएप ते स्लाइड ॾिठी हूंदी त गुफ़्तगू जे अंजाम में चए थो त कहिड़ी शइ जंहिंजी तव्हां में खोट आहे, त मूंखे नालो न आहे ख़बर हुन रोबोट जो छा आहे, हसीन ख़ातून आहे रोबोट, उहो चए थी बसि हिकिड़ी शइ जी खोट आहे त मूं में रूह कोन्हे, हुन रोबोट में रूह कोन्हे। मज़े सां इहो सुवालु पुछे थो, असां में रूह आहे? रूह जेको अंदरि जी कैफ़ियत खे महसूसु कंदो आहे, रूह जेको नम थींदो आहे, रूह जेको ख़्यालनि ऐं सिलसिले खे गॾु खणी हलंदो आहे, रूह जेको ज़िंदगी जी अलामत आहे। असां वटि ज़िंदगी जे अलामतुनि मां हाणे छा मौजूदु आहे? मुंहिंजो को बि लफ़्ज़ तव्हांखे उघरो लॻो हुजे, समातुनि जेका ख़राश आई हुजे त मां हथ वधी खां माफ़ी घुरां थो। पर मुंहिंजी दिलि चए थी त हिननि ख़्यालनि जी का बि माफ़ी न घुरिजे, छाकाणि त असांखे सोचणो पवंदो असां ज़िंदगीअ जी कहिड़े पद ते चढ़ूं पिया था, असां ज़िंदगी जी कहिड़े ॾाके खे तइ कयूं पिया था, ऐं असां पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी हयातीअ जी किसा गोईअ खे कहिड़े पासे खणी पिया वञूं। ईअं न थिए त का तारीख़ अचे जेका ज़िक्र करे त असां केतिरा बेस हुयासीं ऐं असांजी किसा गोई ॿियनि जे लाइ हैरतनाक साबित थिए। करीम रब खे दामे दर में कर में सुखने सिर्फ़ु पंहिंजो मुताज़ रखंदो। फ़ी अमान अल्लाह, पंहिंजो इलाही ख़्यालु रखिजो। बशत हयात इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते वारी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।